सिंधवासियो हक़ मौजूद जीअं त सियासी मंदिर खे ॾिसूं था त सिंध जे हवाले सां अॼु जी जमहूरियत ऐं माज़ीअ खे भेटियूं था त अॼु जी जमहूरियत सिंधियुनि लाइ ॾहण पई लॻे। पाकिस्तान खां अॻु रुगो फ़िरंगियुनि यानी अंग्रेज़ साम्राज्य जेको ज़हनी तौरु साम्राजी ज़रूरु हुयो, मगर सिंध जी क़दरदानीअ लाइ खेसि जस लहणे थो। छो त 13 जुलाई 1853 ते सर बार्टल फेरियर सिंधी ॿोली सिंधी सरकारी ॿोलीअ खे करार ॾिनो हो ऐं हर हिकु ॾेही तोणे परॾेही लाइ सिंधी लिखणु पढ़णु ॻाल्हाइणु लाज़िम करार ॾिनो हो। या वरी कराची जी ज़मीनुनि जे हवाले सां अलाटमेंट जे हवाले सां ॾिसूं था त 1895 में कलकत्ते जे गवर्नर जॾहिं कराची जे कलेक्टर मिस्टर ल्यूकस खे लिखियो हो त कराची में रिटायर्ड बरतानवी फ़ौजियुनि खे ज़मीनूं अलाट कयूं वञनि, उन वक़्तु बि कलकत्ते जे गवर्नर खे कराची जे कलेक्टर लिखत में जवाबु ॾींदे चयो त कराची जी ज़मीन सिंधियुनि जी मिल्कियत आहे, ईअं करण सां सिंधियुनि जो इस्तिसाल थींदो। तव्हां ज़मीन ॾियण जी ॻाल्हि था करियो, पर मां हिते मरंदड़ बरतानवी फ़ौजियुनि खे क़ब्रुनि लाइ बि सिंधी ज़मीन नथो ॾेई सघां। सिंध वासियो ॾिसो, अंग्रेज़ जेको साम्राजी सोच रखंदड़ हो, हुन जे बावजूदि सिंध सां निमक लालीअ जो निरालो अंदाज़ निभायो जेको तारीख़ जे वर्कनि में सजायल आहे। ॿिए तरफ़ असांजा जमहूरी धोखेबाज़ सिंध सां छा पिया कनि, कराची खची वई, वसीला बेदख़ल, वसीलनि खां असां सिंधवासी बेदख़ल, ज़मीनुनि जी वालार दरिया जो विकिरो, माफ़िया वारी जमहूरियत उहो पई करे जेको अंग्रेज़ साम्राज सोच रखंदड़ अंग्रेज़ बि न करे सघिया। अहिड़ी फितरी इंसानी धोखे ते मुर्श लतीफ़ हिन सिटुनि सां बयानु पियो करे, सॼणो ऐं साणी कंहिं अणासी विसरे, हेफ़तनी हुई वतन जिनी विसारियो।